الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی خاتم النبیین وعلی آلہ واصحابہ اجمعین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الف لام میم ذالک الکتاب لا ریب فیہ ہدی للمتقین صدق اللہ العلی العظیم اللہم صلی وسلم وبارک علی سیدنا و مولانا محمد وعلی آلہ وصحبہ کما تحب و ترضی عدد ما تحب و ترضی۔ واجب الاحترام بزرگو ऐं مسلمان بھائرو، पोएं दर्स में तव्हांजे साम्हूं सूरह बक़रा शुरू कईसीं। सूरह बक़रा जी मुख़्तसिर फ़ज़ीलत तव्हांजे साम्हूं बयानु कई हुई ऐं इन खां पोइ सूरह बक़रा जो नालो बक़रा छो पियो उन जो बयानु बि तव्हांजे साम्हूं कयो वियो त हिन में हिकिड़ी गऊं जो किसो बयानु थियल आहे त इहो अॻिते ईंदो इंशाअल्लाह। त उन मुनासिबत सां नालो पइजी वियो बक़रा। बक़रा जी माना गऊं। उन खां पोइ अलिफ लाम मीम जा लफ़्ज़ जेके आहिनि उनखे चइबो आहे हरूफ़ मुक़त्तआत। इहे हरूफ़ मुक़त्तआत यानी उहे हर्फ़ जंहिंजी माना अल्लाह ताला खे ख़बर आहे, मख़लूक़ मां कंहिंखे बि ख़बर नाहे, पर असांखे पढ़ण सां सवाबु मिलंदो। क़ुर जे हिकु हर्फ़ पढ़ण सां 10 नेकियूं मिलंदियूं आहिनि। त अलिफ लाम मीम असां 3 हर्फ़ पढ़ियासीं, 30 नेकियूं मिली वियूं। त इहो अल्लाह ताला फ़ाइदो रखियो आहे। उन खां पोइ अल्लाह फरमायो ज़ालिकल किताब ला रैब फ़ीह, हीअ उहो किताबु आहे जंहिंमें को बि शक नाहे। ला शक किताबु आहे। हुदल लिल मुत्तक़ीन, जेको हिदायत वारो आहे परहेज़गारनि जे लाइ। उन खां पोइ अल्लाह ताला मुत्तक़ी परहेज़गार जूं सिफ़ात बयानु कयूं त मुत्तक़ी छाखे चइबो आहे। अल्लाह फरमायो अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब, मुत्तक़ी उहे आहिनि जेके ग़ैब ते ईमान आणनि था। ईमान तव्हांखे ॿुधायमि त ईमान चइबो आहे पुख़्ता ऐं पके यकीन खे। कंहिं ॻाल्हि ते माण्हू पको यकीन रखे उनखे ईमान चइबो आहे। ऐं ग़ैब छाखे चइबो आहे। ग़ैब चइबो आहे जेका शइ असांजी अखियुनि खां लिकियलु हुजे, असां कननि ज़रिए इनखे मालूम न करे सघूं, अखियुनि ज़रिए ॾिसी न सघूं, ठीकु आहे। त इहो चाहे इनखे चइबो आहे ग़ैब। मसलन जन्नत जहन्नम ग़ैब न असांजे लाइ। अल्लाह ताला खे असां अखियुनि सां कोन ॾिठो आहे, अल्लाह ताला असांजे लाइ ग़ैब आहे। त इहो शयूं जेके असांखे अखियुनि सां नज़र नथियूं अचनि, असां कननि सां ॿुधी कोन था सघूं, इन्हनि खे चइबो आहे ग़ैब। ऐं उन ते ईमान आणणु अल्लाह ताला फरमायो त मुत्तक़ी उहे हूंदा आहिनि जेके ग़ैब ते ईमान आणींदा आहिनि। हुन अल्लाह खे ॾिठो त कोन्हे पर अल्लाह ते ईमान आणनि था। हुननि क़यामत खे जन्नत जहन्नम खे ॾिठो कोन्हे पर तॾहिं बि हुन ते ईमान आणनि था। त इहा मुत्तक़ीन जी काई निशानी आहे, पहिरीं निशानी आहे त ग़ैब ते ईमान आणनि था। वरी छा फरमायो अल्लाह ताला वयुक़ीमून अस्सलात, निमाज़ क़ाइमु कनि था। निमाज़ क़ाइमु करणु मां तव्हांखे पहिरीं ॿुधायोमि त इहा निमाज़ चाहे निमाज़ बदनी इबादत आहे। बदन सां माण्हू निमाज़ पढ़ंदो आहे त अल्लाह ताला सिर्फ़ु ज़िक्र कयो निमाज़ जो, ऐं निमाज़ जो ज़िक्र करे सभु बदनी इबादतूं अल्लाह ताला मुराद वरितियूं आहिनि। त उहे मुत्तक़ी आहिनि जेके ईमान बि आणनि था ग़ैब ते, ऐं जेके बदनी इबादतूं आहिनि इहे बि कनि था। वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ऐं अल्लाह जे रस्ते में ख़र्च बि कनि था, यानी माली इबादतूं बि कनि था। बदनी इबादत बि कनि था ऐं माली इबादत बि कनि था। इहे छा आहिनि मुत्तक़ीन, ठीकु आहे। त इहे निशानियूं अलाह ॿुधायूं घणियूं। ग़ैब ते ईमान, ॿियो निमाज़ क़ाइमु करणु, टियों अल्लाह जे रस्ते में माल ख़र्च करणु, 3 निशानियूं। चौथी वल्लज़ीना युमिनून बिमा उनज़िल इलैक, ऐं चौथी निशानी कहिड़ी आहे त उहे जेके तोखां पहिरीं जेको नाज़िल थियो आहे उन ते ईमान आणनि था। नबी साईं खां पहिरीं जेको नाज़िल थियो आहे यानी तौरात, ज़बूर, इंजील, या जेके नबी आया आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं, उन ते किताब नाज़िल थिया, नंढा सहीफ़ा नाज़िल थिया, उन्हनि ते बि ईमान आणनि था, ठीकु आहे। वमा उनज़िल मिन क़ब्लिक, जेको इन में तो ते नाज़िल थियो ऐं यानी क़ुर पाक, उन ते बि यकीन रखनि था, ऐं जेको इन बि तोखां पहिरीं नाज़िल थियो उन ते बि ईमान आणनि था। त अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमाननि जो इहो अक़ीदो आहे त आदम अलैहिस्सलाम खां वठी जेके बि ईसा अलैहिस्सलाम ते नबी आया सभु सचा हुया, सभिनी अल्लाह ताला जो पैगाम पहुचायो, ऐं असां उन्हनि खे नबी सम्झूं था, असां उन ते ईमान आणियूं था त वाक़ई सचा नबी हुया अल्लाह ताला जा।
उन्हनि अलाह ताला जेको उन्हनि खे पैगाम ॾिनो, उन्हनि अलाह जो पैगाम पंहिंजे ॿारनि ताईं, पंहिंजे मख़लूक ताईं, पंहिंजे उम्मत ताईं पहुचायो, अलाह जी मख़लूक ताईं पहुचायो। त उहे नबी सचा आहिनि ऐं जेके किताब उन नबियुनि ते नाज़िल थिया उहे सचा आहिनि। हा, पर हाणे जेका तौरात या इंजील मिले थी उन में तब्दीली थी वई आहे, फेर फार थी वई आहे उन में। जो ख़ुदि क़ुर पाक में अलाह फरमायो त युहर्रिफून कलिमा अन मवाज़िही, त यहूदी ईसाई पंहिंजी किताबनि में फेर फार कंदा। ख़ुदि अलाह क़ुर में फरमायो आहे त जॾहिं अलाह ताला क़ुर में फरमाए छॾियो आहे त हाणे यहूदी ईसाई तौरात इंजील में फेर फार करे छॾी आहे, त इन जे करे असां ईअं ईमान आणियूं था त वाह जेको अलाह नाज़िल कयो हुयो पंहिंजे नबी ते उन वक़्तु उहो सचो आहे। हाणे छा आहे, हाणे कहिड़ी ॻाल्हि सची आहे, कहिड़ी ॻाल्हि कूड़ी आहे तौरात इंजील जी, इहा असांखे ख़बर न आहे त कहिड़ी ॻाल्हि अलाह जी नाज़िल थियल आहे ऐं कहिड़ी ॻाल्हि हिननि यहूदियुनि जी पाण मिलायल आहे। यकीनी ॻाल्हि न आहे। त बहरहाल इहो यकीन रखणु त जेको अलाह मूसा ते नाज़िल कयो, जेको अलाह ईसा ते नाज़िल कयो या जेको अलाह ॿियनि नबियुनि ते नाज़िल कयो, सभु सच आहे। त अल्हम्दुलिल्लाह असांजो ईमान आहे। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में ईमान आणण वारा हिकु त मुशरिक हूंदा हुया, बुत परस्त हूंदा हुया, बुतनि जी पूॼा कंदा हुया। ॿिया उहे हूंदा हुआ जेके अहले किताब हूंदा हुया। अहले किताब यानी या यहूदी हूंदा या ईसाई हूंदा हुया। त अलाह जे नबी ते ईमान आणण वारा हिकिड़ा मुशरिक हूंदा हुया जेके आख़िरत खे कोन मञींदा हुया। मुशरिक अलाह खे मञींदा हुया पर बुत परस्ती कंदा हुया, बुतनि जी पूॼा कंदा हुया अलाह सां गॾु। ऐं इहे जेके ॿिया अहले किताब कहिड़ा हूंदा हुया, यहूदी ईसाई हूंदा हुया जेके तौरात ज़बूर इंजील ते ईमान आणींदा हुया। त अलाह ताला ॿिन्ही जो ज़िक्र कयो त ए नबी जेके तो ते ईमान आणनि था ऐं जेके तोखां पहिरीं ईमान आणनि था पहिरियुनि नबियुनि ते, यानी अगरि ईसाई आहे त ईसा अलैहिस्सलाम ते ईमान आणे थो, पोइ वरी मुस्लमान थी क़ुर ते ईमान आंदई। यहूदी आहे अगरि मूसा अलैहिस्सलाम जी तौरात ते या दाऊद अलैहिस्सलाम जी ज़बूर ते ईमान आणे थो त हाणे ईसाई यहूदी मज़हब छॾे करे मुस्लमान थी वियो। त अलाह ताला उनजो ज़िक्र कयो। अलाह फरमायो त ए नबी जेके तो ते बि जेको नाज़िल थियो आहे क़ुर पाक उन ते बि यकीन रखनि था, ईमान आणनि था, जेको तोखां पहिरीं आयो आहे उन ते बि ईमान आणनि था। अच्छा, वबिल आख़िरत हुम यूक़िनून, ऐं आख़िरत ते यकीन रखनि था, आख़िरत ते यकीन रखनि था। आख़िरत छा आहे? क़यामत। हीअ अक़ीदो रखणु त इंसान हिकु दफ़ो सभु मरी वेंदा, इहा दुनिया सॼी ख़तमु थी वेंदी, पोइ क़यामत ईंदी, अलाह ताला सभिनी इंसाननि खे दुबारा जीअरो कंदो। आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत जे आख़िरी इंसान ताईं अलाह ताला सभिनी खे क़बरुनि मां ज़िंदा कंदो ऐं अलाह ताला हिसाब किताब वठंदो। इहो आहे अक़ीदा आख़िरत, उन ते यकीन रखनि था। ऐं अक़ीदा आख़िरत इहो अक़ीदो आहे जो जेको इन ते ईमान आणींदो आहे उन जी ज़िंदगी बदिलिजी वेंदी आहे। तव्हां ॾिसो नबी ते ईमान आणण वारा सहाबा किराम पहिरीं छा हूंदा हुया? पहिरीं इहे बदू हूंदा हुया, जाहिल बुत परस्त हूंदा हुया, नियाणियुनि खे दफ़नाईंदा हुआ ज़िंदा, पाण में विढ़ंदा हुआ, साले साले विढ़ंदा हुया, जंगूं हलंदियूं, यानी अख़लाक़ी एतबार सां किरल हूंदा हुया। पोइ नबी ते ईमान आंदनि आख़िर छो इस्लाह थी वई हिननि जी? उहे जेके पहिरीं एॾा ज़ालिम हूंदा हुया पोइ अहिड़ा नेक थी विया जो माण्हू ॾिसी हिनखे मुस्लमान थींदा हुया। अहिड़ा नेक छो थी विया, कीअं थी विया? हिकिड़ो त नबी जी तरबियत, ॿियो आख़िरत जो ख़ौफ़। आख़िरत जो ख़ौफ़ जेके हूंदो इहो न ज़ुल्म कंदो, न गुनाह कंदो, न अलाह जी नाफ़रमानी कंदो। छो जो उनखे इहा ॻाल्हि ज़हन में आहे त अगरि मां अॼु ज़ुल्म कयां थो त अलाह मूंखां अॻिते हिसाब वठंदो, इन करे हू ज़ुल्म कंहिंसां न कंदो। पर अगरि इनखे ख़ौफ़ ई न आहे, अलाह जो भउ ई न आहे, उनखे आख़िरत जी फ़िक्र ई न आहे, आख़िरत छा आहे? कुझु न आहे। छाजी क़यामत आहे? कुझु न आहे, मरी वियासीं, ख़तमु थी वियासीं, खपी वियासीं, बसि वियो। हाणे उनखे जॾहिं कंहिं शइ जो ख़ौफ़ ई न आहे त पोइ ज़ुल्म कंदो, हुनजो हक़ पाए खाधई, हुन ज़ुल्म कयईं, हुन ज़ुल्म कयईं। इहो अलाह ताला इहो हर ॻाल्हि बयानु फरमाई आहे क़ौम आद जी। क़ौम आद कहिड़ी हूंदी हुई? हूद अलैहिस्सलाम जी क़ौम हूंदी हुई। क़ौम आद खे अलाह ताला ताक़त ॾिनी हुई ऐं वॾा कद हूंदा हुआ हिननि जा, वॾा कद हूंदा, हे ताक़तवर हूंदा हुया, वणनि खे हीअं पटे ई फिटी कंदा हुया, एॾा ताक़तवर हूंदा हुया आद जी क़ौम। अलाह उन्हनि खे तमामु घणो माल ॾिनो हुयो, तमामु घणी ॿनियूं, ही हू जॻहियूं अलाह ताला ॾिनी जाम, पर छा हुयो? आख़िरत ते ईमान न आणींदा हुया, क़यामत ते ईमान न आणींदा हुया। पोइ छा कंदा हुया? हर बुराई हिन में हूंदी हुई, ज़ुल्म कंदा हुया। अक़ीदो आख़िरत जो हो ई कोन। मरणो आहे, ठीकु आहे, मरी खपी वियासीं, जेको ऐश करिणो आहे अयाशी दुनिया में कयो। पोइ इन अयाशी लाइ
ना हक़ खाईंदा हुया, ग़रीबनि जा घर फुरींदा हुया, ग़रीबनि जा माल फुरींदा हुया, ज़ुल्म कंदा हुया। त हिन जे करे आख़िरत जो अक़ीदो अलाह ताला इन करे बयानु कयो आहे त आख़िरत जो अक़ीदो इंसान जी इस्लाह जी ज़मानत आहे। इंसान पंहिंजी हद में रहंदो, पंहिंजी औकात में रहंदो त अहिड़ी ज़ात आहे, अगरि मां ज़ुल्म कयुमि, नाजाइज़ी कयुमि त मूंखां हिसाबु वठंदी। त इहो यकीन अगरि माण्हू जे दिलि में हूंदो त माण्हू कॾहिं बि कंहिंसां ज़ुल्म न कंदो, बुराई न कंदो, गुनाह जा कम न कंदो। ठीकु आहे। त अलाह फरमायो त मुतक़ी इहे बि आहिनि जेके छा था कनि, आख़िरत ते ईमान रखनि था। हाणे अलाह निशानी बयानु फरमायूं त मुतक़ी अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, अहिड़ो आहे। हाणे भला मुतक़िन लाइ अलाह इनाम छा फरमायो आहे? अलाह फरमायो उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम, इहे मुतक़ी अलाह जे तरफ़ां हिदायत ते आहिनि। जंहिंमें इहे निशानियूं आहिनि, इहे अलाह जे तरफ़ां हिदायत वारे रस्ते ते आहिनि। सूरह फातिहा में छा पढ़ी आहे जिन खां पहिरीं? इहदिन सिरातल मुस्तक़ीम, ए अलाह असांखे सिधो रस्तो ॾेखार। अलाह बयानु फरमायो त मुतक़ी थींदो, ईमान आणींदो, ग़ैब ते निमाज़ूं पढ़ंदो, अलाह जे रस्ते में तव्हां माल ख़र्च कंदो, नबियुनि ते ईमान आणींदो, नबियुनि जे नाज़िल थियल क़ुर ते किताबनि ते ईमान आणींदो, तव्हां हिदायत वारा आहियो। त अलाह फरमायो त इहे ई माण्हू अलाह जे तरफ़ां हिदायत वारा आहिनि। उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे ई कामयाबु आहिनि। इहे छा आहिनि? कामयाबु आहिनि। हाणे कामयाबी केरु चई रहियो आहे? अलाह कामयाबु चई रहियो आहे। अलाह जंहिंखे कामयाबु चई रहियो आहे, उनजी नाकामी जो को तसवुर ई कोन्हे त नाकाम थींदो। छो जो जंहिंखे अलाह कामयाबु चयो त बसि कामयाबु थी वियो। ठीकु आहे। त अलाह फरमायो जंहिंमें इहे ख़ुशूसियतूं आहिनि त ग़ैब ते ईमान आणनि था, बदनी इबादतूं जेके अलाह फ़र्ज़ु कयूं आहिनि इहे सभु कनि था, या जेके माली इबादतूं आहिनि, ज़कात, ख़ैरात, सदका, फ़ितरा, इहे सभु ॾियनि था, ऐं नबियुनि ते ईमान आणनि था। इहे सभु छा आहिनि? इहे सिफ़ात आहिनि मुतक़ीन जूं। त हिन जे करे अलाह ताला असांखे क़ुर जे शुरू में ॿुधाए छॾियो त मुतक़ी थियो, परहेज़गार थियो, अलाह जे रसूल जे आंदल दीन ते ईमान आणियो ऐं रसूल जे नाफ़रमानी न कयो। ठीकु आहे। त अलाह ताला इहे असांखे बयानु फरमाया। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, ॻाल्हि रहिजी वई। हिते अलाह फरमायो आहे ए नबी, जेके तो ते ईमान आणनि था ऐं जेके तोखां पहिरीं किताब ते ईमान आणनि था, यानी ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो क़ुर ते ईमान, ॿियो क़ुर खां जेके पहिरीं गुज़री चुकियूं किताबियूं उन्हनि ते ईमान। हाणे अगरि अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ को नबी अचिणो हुजे हा, अलाह हीअं फरमाया ए नबी तोखां पोइ बि जेको थींदो उन ते ईमान आणींदा। पर ईअं अलाह किथे न फरमायो, क़ुर में अलाह किथे न फरमायो आहे त ए नबी तोखां पोइ जेको ईंदो उन ते ईमान आणींदा। इहो किथे बि आहे। आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं अलाह ताला नबियुनि खे फरमाईंदो रहियो त वाह आख़िरी नबी ईंदव उन ते ईमान आणिजो, आख़िरी नबी ईंदव, नालो जो अहमद हूंदो, उन ते ईमान आणिजो। जेके बि नबी आया ईसा अलैहिस्सलाम ताईं उन्हनि इहा दावत हलाई। पर जॾहिं अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो क़ुर नाज़िल थियो, अलाह फरमायो तो ते ऐं तोखां पहिरियुनि ते। हाणे ख़तमु कंहिं ते आहे? अलाह जे नबी ते। अॻिते जो ज़िक्र ई कोन्हे क़ुर में त अॻिते क़ुर ईंदो बि सही, अॻिते नबी ईंदो बि सही, किथे बि न आहे। त असांखे ईमान आणिणो आहे हिन ते ऐं जेके हिन खां पहिरीं आहिनि। अॻिते वरी ॻाल्हि आहे ई कोन, छो जो अॻिते इहो ई साॻियो क़ुर हलंदो, ॿियो नओं क़ुर न ईंदो। त इन आयत मां गोया ख़त्म नबूवत साबित थी वई त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हीउ किताब, हीउ क़ुर किताब जेको आहे इहो आख़िरी किताबु आहे। उनखां पोइ नओं किताबु न आहे अचिणो, नओं नबी न आहे अचिणो। इन करे जेको आहे हीउ अथव, इन ते ईमान आणींदो, इन ते अमल कंदो त तव्हां कामयाबु आहियो, तव्हां हिदायत वारा आहियो। इहो अलाह ताला हिन सूरह बक़रा जी 5 आयत ताईं ऐलान फरमायो आहे। इन करे असांखे अलाह इहा निशानी ॿुधाए करे असांखे ॿुधाए छॾियो त तव्हां बि निशानी पैदा कयो, ग़ैब ते ईमान आणियो। हे अल्हम्दुलिल्लाह असां सभु मुस्लमान आहियूं, सभिनी जो ईमान आहे। अलाह आहे, रसूल आहे, क़यामत आहे, जेके नबी गुज़रिया आहिनि सभु नबी आहिनि। हालांकि ॾिठो असां किथे कंहिंखे बि कोन्हे, सिर्फ़ु असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त वाह नबी गुज़रिया आहिनि, ईमान आंदो। नबी से फरमायो जन्नत आहे, जहनम आहे, क़बूल कयो। नबी से फरमायो त अलाह आहे, अलाह जूं ही ख़ूबियूं आहिनि, क़बूल कयो। नबी से फरमायो त मूसा ते तौरात लथी, ईसा ते इंजील लथी, दाऊद ते ज़बूर लथी, असां क़बूल कयो। इहो आहे ईमान बिल ग़ैब। त ईमान बिल ग़ैब जी जेको आहे सो वॾी अहमियत आहे। इन जे करे अलाह ताला खे मुतक़ी ई कामयाबु फरमायो आहे। त तव्हांजे साम्हूं कुझु ॻाल्हियूं अर्ज़ु कयूं। अलाह खां दुआ आहे अलाह असांखे हिन मुतक़ीन मां बणाए। अगरि को सुवाल तव्हां हुजे त पोइ सुवाल तव्हां दुआ खां पोइ पुछी सघो था। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त इंशाअल्लाह नमाज़ खां पोइ
احترام جو بندوبست کیا ہے جگہ ساتھی بیان اس میں الحمدللہ رب العالمین اللہم صلی علی محمد وعلی آل محمد کما صلیت علی ابراہیم وعلی آل ابراہیم انک حمید مجید.